दुनिया में क़ुरान मजीद ऐं ॿियनि किताबनि जूं लाइब्रेरियूं पंहिंजी इनफ़रादी ख़ासियतुनि सां मौजूदु आहिनि, पर पाकिस्तान जे सूबे बलोचिस्तान जे ज़िले मस्तोंग में हिकु अहिड़ी लाइब्रेरी आहे जंहिं जे इंतज़ाम संभालींदड़ मौलवी अब्दुल मोमिन जी दावा आहे त हिन लाइब्रेरी में जिन्हनि जे हथ जो लिखियल क़ुरान मजीद बि मौजूदु आहे। संदसि चवणु आहे त हिन क़ुरान मजीद जी लिखाई बादाम जे छिलके सां जिन्हनि कई आहे। हिकु इंटरव्यू दौरान हुन उहो क़ुरान मजीद बि ॾेखारियो जंहिंजो हर सुफ़ो धार धार आहे। संदसि चवणु हो त हिन में काफ़ जो बि हिकु नुक़्तो आहे ऐं फ़े जो बि हिकु नुक़्तो आहे, जॾहिं त हिन में काफ़ जो नुक़्तो मथां आहे ऐं फ़े जो नुक़्तो हेठां आहे। हीअ लाइब्रेरी मस्तोंग जे इलाइक़े कली ग़ुलाम पड़ींज़ में छोकिरियुनि जे हिकु मदरसे जे कमरे में क़ाइमु आहे। लाइब्रेरी जे मुंतज़िम अब्दुल मोमिन इहा बि दावा कई आहे त जिन संदसि पीउ वटि हिन मदरसे में क़ुरान पाक पढ़णु ईंदा हुआ। हू चवे थो त संदसि वालिद मौलाना अब्दुल सलाम खे क़ुरान पाक सां मुहबत ऐं चाह हो। अब्दुल मोमिन जो चवणु आहे त हिन लाइब्रेरी में 85 मुल्कनि जा क़ुरान मजीद मौजूदु आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk